नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशार सुंदो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे 6 मरीज़ फ़ौत थी विया। फ़ौतुनि जो 28,927 थी वियो। 24 कलाकनि दौरान 515 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 0.7% रही। कोयटा के जिना रोड ते साइंस कॉलेज भरिसां धमाको, 4 ॼणा मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी। वफ़ाक़ी हुकूमत ज़मीनी मालियाती बिल 2021 जी सूरत में मिनी बजट क़ौमी असम्बली में पेश करे छॾी। ऑपोज़िशन जमातुनि जो सख़्तु एहतजाज। ड्यूटी फ्री शॉप्स ते 17% GST लागू हूंदो। बेकरियुनि जी शयुनि ऐं ॿारनि जे खीर ते बि सेल्स टैक्स वधाइण जी तजवीज़। होटल्स, रेस्टोरेंट, केटर्स ऐं फूड चेन ते सेल्स टैक्स जी शरह 17% करण जी तजवीज़। पैकिंग में विकिरो थींदड़ दरामदी मसालनि, मल्टीमीडिया, बैटरी दरामदी, इलेक्ट्रॉनिक कारनि, टपाल ज़रिए पैकेट मोकिलणु, दवाउनि जे ख़ाम माल ते बि 17% जनरल टैक्स लागू करण जी तजवीज़। सोफ़नि खां सवाइ दरामदी मेवनि, फ्लोर मिल्स ऐं सब्ज़ियुनि ते 10% सेल्स टैक्स लागू। ज़मीनी मालियाती बिल सां आवाम ते बार विझण वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। फाइनेंस बिल में 343 अरब रुपयनि जी टैक्स छूट ते नज़रसानी कई वई, जिन मां मशीनरी ते 112 अरब रुपयनि जी टैक्स छूट ख़तमु कई वई आहे। 160 अरब ऐं लग्ज़री शयुनि जी दरामद ते 71 अरब रुपयनि जी टैक्स छूट ख़तमु कई आहे। मशीनरी ऐं फार्मा इंडस्ट्री ते टैक्स रिफंड थी आहे। 2 अरब रुपयनि जी इज़ाफ़ी टैक्स सां रुगो 4 शयूं महांगी थींदियूं। स्टेट बैंक जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जी मुक़ररी हुकूमत जी सिफ़ारिश ते थींदी। नाणे वारी वफ़ाक़ी वज़ीर शौकत अली जी प्रेस कॉन्फ्रेंस। लड़ाई थी गई वो सुनाने पे गया। चाहिए ने ये चाहिए क़ौमी असम्बली में हुकूमत तरफ़ां ज़मीनी मालियाती बिल पेश करण दौरान अपोज़िशन मेंबरनि जो ऐवान में गोड़ हुकूमत ख़िलाफ़ नारा। हुकूमती ऐं अपोज़िशन मेंबर स्पीकर जी डाई साॾो हथे पइजी विया। PP मेंबर शगुफ्ता जुमाणी ऐं PTI औरत मेंबर ग़ज़ाला सैफ़ी खे चमाट वाहे कढी। ग़ज़ाला सैफ़ी जो चवणु आहे त शगुफ्ता जुमाणी संदसि हथु मरोड़ियो, जंहिं सबबु आङुर में फ्रैक्चर अची वियो आहे ऐं जवाब में हिन बि चमाट वाही, छो त हिन वटि उन वक़्तु को ॿियो ऑप्शन न हो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिनी बजट खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान IMF खां $1 अरब वठण लाइ आवाम खे भित सां लॻायो आहे। PTI जे IMF सां ग़लति मुआदे जी क़ीमत आवाम अदा करे रहियो आहे। बेकरी जी शयुनि खां ॿारनि जे खीर ताईं इमरान ख़ान टैक्स वधाए ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी। दॿे जो खीर ऐं माचीस महांगो करे पंहिंजे आवाम दुश्मन हुजण जो सबूत ॾिनो आहे। हुकूमत मोबाइल फ़ोन कॉल्स ऐं किताबनि ते टैक्स वधाए छॾियो। हाणे मुल्क में अंधेर नगरीअ जो राज न हलंदो।